बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड जी तो तव्हां असांजो चैनल ॾिसी रहिया आहियो इख़लाक़ वाइज़ टीवी। फ्रेंड असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां अस्सलामु अलैकुम। दुआ आहे अल्लाह खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। अल्लाह तव्हांखे हर मुसीबत ऐं बीमारीअ खां पनाह में रखे। अल्लाह तव्हांजी हर जाइज़ हाजत पूरी अता फ़रमाए। तो फ्रेंड अॼु जो मौज़ू असांजो आहे चूंड लोक कहाणियूं। फ्रेंड तव्हांजी ख़िदमत में असां अॼु ज़बरदस्त कहाणी पेश कंदासीं। फ्रेंड अगर असांजो वीडियो तव्हांखे सुठो लगे तो असांजे वीडियो के लाइक कंदा ऐं चैनल के सब्सक्राइब कंदा ऐं कमेंट में ॿुधाईंदा तो वीडियो तव्हांखे कीअं लॻो। फ्रेंड असां पंहिंजो वीडियो स्टार्ट कंदासीं चोरनि मथां मोर। कंहिं शहर में हिकिड़ो वॾो चोर रहंदो हो जंहिंजो चौतरफ़ धाको ॼमियल हो। आस पास जा सभु चोर हिन जी सलामी भरींदा हुआ। कॾहिं कॾहिं चोरीअ ते निकिरंदो हो ऐं एतिरो माल मेड़े ईंदो हो जो केतिरा ई ॾींहं वेठो मौज सां खाईंदो हो। उन खां सवाइ ॿिया चोर बि हिन खे घणो ई ॾन पट ॾींदा हुआ। हिकिड़े भेरे चोरीअ कई, घणो वक़्तु गुज़री वियो हुयसि, तंहिं करे ख़्यालु कयाई त छो न हिकिड़ो चकर ॾेई अचां। हलंदे हलंदे हिकिड़े ॻोठ जे ॿाहिरां अची पहुतो। खूह जे वेझो हिकिड़ो निम हेठां पोतड़ो विछाए लेटी पियो। उन वक़्तु खूह मां ज़ालनि पे पाणी भरियो ऐं हिक ॿिए सां हाल हवाल पे ओरियो। हिकिड़े ज़ाल ॿिए खां पुछियो त अधी तूं पेकन कॾहिं तूं माइटे कॾहिं वेंदी आहीं? हिन जवाबु ॾिनसि त मुंहिंजा माइट मूंखे 6 महीने वठी वेंदा आहिनि। अहिड़ी तरह ॿियनि ज़ालनि बि हिक ॿिए खां पुछियो। उन्हीअ में हिकिड़ी सुहिणी ऐं ख़ूबसूरत ज़ाल जेका दोपस्ती ऐं बि हुई, तंहिं चयो त अधी आऊं त माइटे काण सिकां पई, छो त बाबो त वीचारो मरी वियो, पर अमड़ बि जुदाई करे वई। बाक़ी मामो ऐं मामी वञी रहिया आहिनि, उहे बि नकी अचनि नकी वञनि। उन्हीअ ॻाल्हि ॿोल खां पोइ ज़ालूं त दिला खणी हलियूं वयूं, पर चोर खे अची होरा खोरा लॻी त उन्हीअ औरत जे माइटनि जी ॼाण करियां। सो उथी उन जे पुठियां लॻो ऐं जॾहिं औरत घर में घिड़ी तॾहिं कुझु देर खां पोइ हुन बि अची दर खड़कायो। उन औरत जो मुड़ुसु को मवाली हो, तंहिंजो हिन धारे माण्हूअ खे दर ते ॾिठो सो घटि वधि ॻाल्हाइण लॻो। उन ते चोर चयो त अबा आऊं हाओ छो न गारियूं ॾींदे? असां पंहिंजूं न्याणियूं उन्हीअ लाइ ॾिनियूं त अव्हां जूं गारियूं सहूं। पर यार छा कजे जो सुञाणप वारा मुड़ुस मरी विया। जे पिणे जीअरो हुजे हा त ईअं गारियूं कीन मिलनि हा। आऊं तुंहिंजे ज़ाल जो मामो आहियां, तूं त आहीं नशनि में, पर छोकिरीअ बि नथी सुञाणे। ॾाढी अरमान जी ॻाल्हि आहे। माई जो उहा ॻाल्हि ॿुधी सारी रुढ़ी आई ऐं मुड़ुस खे चयाईं त सुञाणी नथो त ही मुंहिंजो फलाणो मामो आहे। ईअं चई उन्हीअ खे खीकारण लॻी ऐं खेसि वठी आणे घर में विहारियईं त राति बि पइजी वई हुई। सो मानी टिकी खाई हिक ॿिए खां हाल अहवाल वठण लॻा। चोर चयो त अदा ॿियो सभु ख़ैरु आहे, पंहिंजनि ई कमनि कार्यनि में लॻा पिया आहियूं। घर में अकेलाई आहे, तंहिं करे कंहिं पासे निकिरण बि नथो थिए। छोकिरी जे ॾिसण जो बि ॾाढो उन हुयमि, पर क़िस्मत हिन पासे कान थियमि। हींअर छोकिरनि जा तोहर करणा आहिनि, सो ख़्यालु कयमि त सॾु बि ॾेई अचां ऐं छोकिरीअ खे बि ॾिसी अचां। हाणे महिरबानी करे अव्हीं 2-3 ॾींहं अॻुवाट हलो ऐं हली ख़ुशीअ में शरीक थियो। वरी माई जे मुड़ुस अहवाल ॾिना त अदा वक़्तु ख़ैरु
जो पियो गुज़रे हेल फ़सुल बि भलो कोन थियो आहे, पर शुक्र आहे जो ॿिटी काण थी पवंदा, ॿ कणा थी पवंदा। हाणे लाबारे जा ॾींहं आहिनि, तंहिं करे ॿाहिरि निकिरणु बि औखो आहे। तूं बि दंग वक़्त में अची सॾु ॾिनो आहे। ख़ैर मूंखे त खणी छॾियो, आऊं तोहर वारे ॾींहुं अची ठका कंदुसि। बाक़ी ही अव्हां जी भाणेजी आहे, उनखे भली पाण सां अॻुवाट वठी वञो। उते चोर दिलि में ख़ुशि थियो ऐं चयाईं, अदा जेका तुंहिंजी मर्ज़ी छोकिरी त आऊं अॻुवाट वठी हलां थो, पर तूं महिरबानी करे तोहर वारे ॾींहुं ज़रूरु पहुची वञिजांइ। ॿिए ॾींहुं माई हार सिंगार करे ॻह ॻठा पाए तयार थी ठग मामे सां माइटनि ॾांहुं रवानी थी। हिन वेचारीअ पंहिंजो मामो नंढपिण में ॾिठो हो, तंहिं करे हींअर सुञाणे न सघी। तंहिंखां सवाइ हू वेचारी पंहिंजनि अबाड़नि कखनि ॾिसण लाइ आती हुई। सा चोर खे मामो ॼाणे वॾी ख़ुशीअ सां साणसि गॾिजी रवानी थी। जॾहिं ॻोठ खां तमामु परे निकिरी आया ऐं सिज बि थोरो लहण ते हो, तॾहिं चोर माईअ खे चयो त माई, न आऊं तुंहिंजो मामो, न तूं मुंहिंजी भाणेजी। हाणे पंहिंजा सभु ॻह ॻठा मूं खे लाहे ॾे ऐं तूं कर पोयां पेर। माईअ खे उहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो अजबु लॻो। चोर खे घणा ई वास्ता विधाईं, पर हू न मुड़ियो। लाचार वेचारी पंहिंजा सभई ॻह लाहे चोर जे अॻियां रखिया। चोर हिन खे झंग में अकेलो छॾे ॻह खणी पाण रमंदो रहियो। माई ॾिठो त झुठ त ॾाढी थी, न घर जी थियसि न घाट जी, न की अबाणनि कखनि ताईं पहुतसि, न कंहिं वसूं भेड़े थियसि। ॻह बि फुरायमि, हाणे जे थी वापसि वरां त मुड़ुसु हाणे हॾ गुॾ भञी छॾींदो। नाहक धारे माण्हूअ खे मामो सॾई दरबदर थियसि। उहो पूरी पहुचाईंदे पको इरादो कयाईं त हाणे मुड़ुसु ॾांहुं न वञिबो ऐं उहो चोर जेको दग़ा करे वियो आहे, तंहिं खां पलांद ज़रूरु वठिबो। बस पोइते मोटी हिकिड़े ॻोठड़े में आई ऐं उते हिकिड़ी ॼाण सुञाण कराणी वटि अची रही हुई। हू त जीअं ॻोरहारी हुई, तंहिं करे उते हिकिड़ो पुटड़ो ॼाणायईं। तो थोरनि ॾींहंनि खां पोइ जॾहिं माई ख़ुशि थी ऐं हलण जहिड़ी थी, तॾहिं चोर जी नाले ते पुछा कंदे अची हिन जे ॻोठ में पहुती ऐं सिधी चोर जे घर में वई। उहो इत्तफ़ाक़ सां उन वक़्तु कंहिं शिकार जे पुठियां वियल हो ऐं घर में रुॻो संदसि ज़ाल वेठी हुई। माई त अॻ में ई सोची आई हुई त चोर खां पलांद ज़रूरु वठंदसि। सो चोर जे ज़ाल खे चयाईं त माई, तूं त अचण बि छॾे ॾिनो आहे, मामो त कॾहिं कॾहिं मुंहुं ॾेखारी वेंदो आहे, पर तूं त सफ़ा कान अचीं। चोर जी ज़ाल बि का धारी हुई, तंहिं सम्झियो त ही मुंहिंजी मुड़ुस जी का माइटियाणी आहे। तंहिं करे चयाईं त अदी, मूंखे त ख़बर ई कान्हे त मुड़ुस जा कहिड़ा माइट आहिनि। ख़ैर चोर जी ज़ाल हिन माईअ खे मान ॾेई विहारियो ऐं मानी टिकी खाई वेठियूं ॻाल्हियूं करणु चोर जी आदत हूंदी हुई त जॾहिं को सख़र माण्हू संदसि ॻोठ मां लंघंदो हो, तॾहिं उन जी महिमानी ज़रूरु कंदो हो ऐं उन खां सभु पैसा ॾोकड़ फुरे फाही ॾेई वञी झंग में छॾींदो हो। उन माईअ जो घर में फाही लड़कियल ॾिठईं, सो चोर जी ज़ाल खां पुछियाईं
कयाई हो बि का सफ़ा सादी हुई। सो सची ॻाल्हि करे ॿुधायईंसि, पर हिन माईअ चयसि त अमां तोखे सुध आहे त फाही कीअं ईंदी आहे। चोर जी ज़ाल झटपट ॻिचीअ में सुरकण फाही विझी चयो त मुंहिंजो मुड़ुसु हीअं तख़्तो पेरनि हेठां कढी छॾींदो आहे त माण्हू लड़की मरी वेंदो आहे। हिन माई बि उन विच में तख़्तो कढी वरितो त चोर जी ज़ाल फाही में टंगी बीही रही ऐं अख छिंभ में साह निकिरी वियसि। पोइ उहा माई चोर जो सॼो घर ॿुहारे ज़ोर ज़रियूं ऐं माल मिल्कियत खणी भली घोड़ी ते चढ़ी घर ॾांहुं रवानी थी। वाट ते पोड़ीअ वटां पंहिंजो पुटु खयाईं ऐं शाम धारे अची घर पहुती। मुड़ुस खे बहानो करे चयाईं त मुबारक हुजई मामे जे घर मूंखे पुटु ॼाओ त उते घणेई महिमान अची निकिता, तंहिं करे छोकिरनि जूं काल्ह ई तोहर कराए छॾियाऊं। मूंखे बि उते घोड़ में तकलीफ़ हुई, तंहिं करे आऊं त हेॾां हली आयुसि। बाक़ी मामे चयो त आऊं पाण उते ईंदुसि ऐं अची तोखां माफ़ी वठंदुसि। हिननि वीचारनि ग़रीबी सारो ॾाढे इज़त ॾिनी ऐं अबाणे वरसीअ मां एतिरा त ज़ेवर ज़रियूं ऐं पैसा ॾोकड़ ॾिना अथनि जो सॼी उमिरि वेठा मज़े सां खाईंदासूं। मुड़ुसु बि एतिरो माल ॾिसी खगियूं हणण लॻो। उन ॾींहं खां वठी माई राति जी चङी तरह दरवाज़ा बंदि करे सुम्हण लॻी, छो त हिनखे पक हुई त चोर खां जो पलांद वठी आई आहियां सो छॾींदो हू बि कोन। होॾां चोर जॾहिं शिकार करे घर पहुतो तॾहिं ॾिसे त ज़ाल फाहीअ ते टंगी पई आहे ऐं घर में कारीअ वारा कख लॻा पिया आहिनि। सॼी उमिरि जी कमाई कट ॾिसी बाहि थी वियो। पेरो खयाईं त औरत जा पेर लॻसि। यकदमि सम्झी वियो त फलाणी माईअ जुठ करे वई आहे। ख़ैर उन वक़्त त चोर खणी माठ कई, पर कंहिं ॾींहुं रखी 2-3 हमराह साण करे अची माईअ जे ॻोठ पहुती। हमराहनि खे ॻोठ जे ॿाहिरां बीहारे पाण वियो माईअ जे घर। माईअ जो हिन खे ॾिठो सो हिकदमि खणी अॻु वरिताईंसि। चई मामा भली करे आहीं, ॿार ॿचा त ख़ुशि आहिनि। मूं मुड़ुस खे अॻु में ई चयो हो त मामो छोकिरनि जा अॻुवाट तोहर कराइण जी तोखां माफ़ी वठणु ईंदो। चोर बि ॻाल्हि सही सम्झी करे वरिती, सो चवण लॻो त हाओ माई, आऊं मुड़ुसही खां माफ़ी वठण आयो आहियां। उते माईअ जे मुड़ुस बि चोर खे ॾोरापा ॾिना त अदा अव्हां खे ईअं वाजिबु कोन हो, पर ख़ैर जेको थी वियो सो चङो। अहिड़ी तरह हाल अहिवाल ॾींदे अची राति थी। माई अॻु में ई अटे में नशेदार शइ मिलाए मानी ठाही छॾी हुई, सा आणे अॻियां रखियाईं। मानी खाइण खां पोइ मुड़ुस ऐं चोर खे अची घेरट चढ़िया। मुड़ुस त अॻे ई मवाली हो, बाक़ी चोर नशे में सुक थी वियो ऐं लत खोड़े जो सुतो त ख़बर ई कान पियसि। अधु राति धारे माई उथी चोर जो मथो ऐं ॾाढ़ी कूड़े खतीअ में वेढ़े भरी करे कुल्हे ते खणी उथी हली। वाट ते चोर जा यार बीठा हुआ। तन जो हिन खे ॾिठो सो अलीक सलीक खां पोइ पुछा खयाऊंसि। माई चयो आऊं बि काटको आहियां ऐं हड़ में माल अथमि। चोरनि चयो वाह ॿेली, हिसो असां जो बि लॻे। ख़ैर हणंदे ॻाल्हि उते वञी बीठी त चोरनि वारो माल काटको खणी ऐं काटको वारो माल चोर खणनि। उन्हीअ ते माई चोरनि वारो
चोरनि वारो माल खणी हली वई। बाक़ी चोर माईअ वारे माल खे चेकासण लॻा। अञा जो ॻंढ खोले ॾिसनि त संदन यार ॿधो पियो आहे। हमराहनि हिन खे होशियारु कयो ऐं ख़बरूं वरिताऊंसि। चोर खेनि सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। उते हिननि हमराहनि खे बि ख़बर पई त मार असांजो माल बि वियो हज़म थी। सो हारनि मां माईअ खे घटि वधि ॻाल्हाईंदा ॻोठ ॾांहुं मोटी आया। हाणे माईअ खे बि डपु वेतर वधी वियो। तंहिं करे राति जो कड़ा कल्फ़ चाढ़े पाण पई पहिरो ॾींदी हुई। संदसि मुड़ुसु सदाईं नशे में उल्ट हूंदो हो, जंहिं करे हिन खे न दुश्मन जो भउ न सॼण जो आसरो। पर माई वेचारी सूरनि में पइजी वई। हिकिड़े ॾींहुं चोर ऐं संदसि टे हमराह माईअ जे घर ते आया पर अंदरि वञण जी का वाह न ॾिसी घर खे काठ हणण लॻा। माई त अॻु में ई ख़बरदार हुई। तंहिंजो खड़को ॿुधो सो पक थियसि त चोर अची रसिया आहिनि। हिन छा कयो जो हिकु तेज़ पाकी खणी उन भित वटि थी बीठी, जंहिंखे खाट पई लॻो। जॾहिं खाट पूरो थियो तॾहिं हिकिड़े चोर मुंहुं अंदरि कयो। माई झटि हणी हुन जे नक चप वढी वरितो। चोर वठी पाण खे पुठियां उछलायो ऐं दांहूं करण लॻो त अंदरि शायदि ॿाॿरीअ ढिंगर आहिनि। आउं कोन वेंदुसि। उन्हीअ ते ॿिए चयो त तूं को हेर दिलि आहीं। ईअं चई हिन मुंहुं सोराख़ में विधो त माई हिन सां बि साॻी कार कई। अहिड़ी तरह माई चइनि चोरनि सां नक चप वढे वरिता। उते चोरनि पाण संभालियो। ॾिसनि त नक चप वढिया पिया आहिनि। ॾाढा शर्मसार थी ऐं गरजी अंजाम कयऊं त वरी चोरीअ न कंदासूं। उन ॾींहं खां पोइ उहे चारई यार ॿेले मां काठियूं ऐं ॾक वढे विकिणी पंहिंजो पेट गुज़र कंदा हुआ। उन विच में 2 महीना गुज़री विया। माई ॾिठो त मामो हाणे अचे ई कोन थो। सो हिकिड़े ॾींहुं मुड़ुस खां मोकिलाए हिननि चोरनि जी ॻोल्हा में निकिती। पुछाईंदे आख़िरी ॾिसे मिलियसि त उहे चोर सॼो ॾींहुं ॿेले में काठियूं कंदा आहिनि ऐं शाम जो फिलाणे पोड़ीअ वटि अची रहंदा आहिनि। माई ॾिसी वठी सिधो उन पोड़ीअ वटि आई ऐं अची चयाईंसि त नानी ख़ुशि त आहीं, मामो कोन थो ॾिसिजे। पोड़ी चयसि त अड़े अमां, उहे विया आहिनि ॿेले मां काठियूं ऐं ॾक करण। पर तूं केरु आहीं? हिन माई ॿुधायो त आउं वॾी चोर जी भाणेजी आहियां। घणनि ॾींहंनि खां मामे खे कोन ॾिठो हुयुमि। सोचियुमि त अॼु ॾिसी अचांसि। पोड़ी खेसि इज़त ॾेई वेहारी ऐं ख़ैरु आफ़ियत कई। जॾहिं मानी पचाइण जो वक़्तु थियो तॾहिं माई चयो त नानी, अॼु तूं आराम कर त आउं थी मानी पचायां। तूं रुॻो मामे जिन खे मानी ॾेई अचिजांइ ऐं मुंहिंजे अचण जी बि ख़बर ॾिजांइ। पोइ माई मानी पचाए ॿोड़ रधे तयारु कयो ऐं दॿकीअ में चोरनि जा नक चप रखी उन्हीअ जे मथां मानियूं रखी पोड़ीअ खे ॾिनाई त वञी मानी खे मानी ॾेई अचु। पोड़ी वई मानी ॾियण। पुठियां माई सॼी घर खे फलोरे हिकिड़े ॻंढ मां नाणीअ जो पूरियल देगिड़ो वञी हथु कयो। जंहिं मां नाणो कढी देगिड़ो उते ई फिटो करे उथी पंधु पई। पोड़ी जॾहिं चोरनि वटि पहुती तॾहिं हिन खां नियापो ॾियणु विसरी वियो ऐं चोर बि मानी खाइण बि चंबी विया। मानीअ खाईंदे
ॾिसनि त दबकीअ जे तिरीअ में नक चप रखिया आहिनि। उन्हीअ ते वॾे चोर पोढ़ीअ खां पुछियो त मासी ही छा आहे? को माण्हू घर में आयो आहे छा? तंहिं ते पोढ़ी चयो त अबा मूं खां ॻाल्हि विसरी वई, तुंहिंजी भाणेजी आई आहे। चोरनि जा उहा ॻाल्हि ॿुधी सो पक थियनि त माई ज़रूरु का हरकत करे वई हूंदी। सो उथी घर ॾांहुं भॻा ऐं अची ॾिसनि त धन वारा देगिड़ो पट ते पियो आहे ऐं माई ठही कान। हमराहनि जा छही छिॼी पिया। सलाह कयूं त माई वटि मेड़ करे भलो सुहारो खणी हलिजे, न त हू जिंद असुल कान छॾंदी। आख़िर हिकिड़े ॾींहुं चारई चोर माई वटि आया ऐं हिन खां माफ़ी वरितऊं। माई वॾे चोर खे चयो त तूं आहीं मुंहिंजो मामो, तंहिं करे पंहिंजा थिया सॼी उमिरि जा झेड़ा बाक़ी, ॿिया भले माफ़ी वठनि। हिन वराणियसि त माई हिन क़ुरान जे मुहाबे मूंखे बि बश्क कर। उन्हीअ ते माई खणी माठ कई, पर एतिरो चयाईंसि त तूं बि बस कई, पर चोरायल माल कंहिं बि सूरत में अव्हां खे न ॾींदसि। चोरनि बि लाचार उहा ॻाल्हि क़बूल कई ऐं अहिड़ी तरह हुननि जी जिंद आज़ाद थी वई। फ्रेंड, असांजो अगरि वीडियो तव्हांखे पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो। फ्रेंडनि जो सिंधी जेको आहे थोरो ॾुखियो आहे, इन करे अगरि सिंधी में कुझु मिस्टेकूं हुजनि हिन में त माज़रत तव्हां खां घुरूं था। महिरबानी, अल्लाह तव्हां ख़ुशि करे।